Dear Baba, Assalamu alaikum. वालेकुम अस्सलाम। शामिल हो तुम ठीक हो? जी बाबा, माशाल्लाह जबरदस्त। अॼु जी ॻाल्हि बोला हूँ अलामा इक़बाल जे शायरी सां करणु चाहियां थी। तू शाख से क्यों फूटा, मैं शाख से क्यों टूटा, एक जज्बा पैदाइश ए लज़्ज़त ए यकताई। जबरदस्त। अलामा इकबाल जो यो बैत पढ़ियो है, शेर पढ़ियो है। अलामा इकबाल असांजो क़ौमी शाइर है ऐं हुनजी जेका शाइरी आहे उनजी बामाना ख़ैर शाइरी आहे। हुनजे हर शेर में असांजे लाइ हिकिड़ो मैसेज आहे, असांजो हिकिड़ो पैगाम आहे, जंहिं ते पाण कॾहिं वरी ॿीहर बि डिस्कस कंदासीं। अॼु तव्हां जो जेको आहे सो छा मौज़ू आहे, पाण कहिड़ी ॻाल्हि ते डिस्कस कयूं बाबा? अॼु असां कोरोना वायरस खां बचाव जा उपाय ॿुधाइणु चाहियां थी। हाँ, कोरोना वायरस जेको आहे दुनिया में तक़रीबन हिन वक़्तु बदकिस्मती सां 94 मुल्कनि में पखिड़िजी चुको आहे। हज़ारे माण्हू इन मर्ज़ में मुब्तला आहिनि ऐं हज़ारे माण्हू तक़रीबन 3 खां 4 हज़ार माण्हू हिन मौत जे विघे माण्हू जेके से ज़िंदगी जंग हाराए चुका आहिनि। ऐं हिन वक़्तु पाकिस्तान में 6 केस जेके से कोरोना वायरस ज़ाहिर थिया आहिनि। अल्लाह ताला पूरी दुनिया जे माण्हुनि खे महफ़ूज़ रखे ऐं उन समेत असां पाकिस्तान जे तमामु पाकिस्तानियुनि खे हिन मर्ज़ खां बचाए ऐं असां सभिनी ते पंहिंजो रहम अलासन करे। हा, हिन मर्ज़ खां माण्हू बची सघे थो। हीउ मर्ज़ लाइलाज आहे, पर हिन मर्ज़ खां बचण जा तरीक़ा आहिनि जेके डॉक्टरनि वरी तहक़ीक़ खां पोइ तजवीज़ कया आहिनि त हिन मर्ज़ मां माण्हुनि खे निजात मिली सघे थी जेकॾहिं उन माण्हू उन्हनि जे हिदायतुनि ते अमल कंदो। कहिड़ियूं हिदायतूं बाबा ख़ासि करे? तव्हांखे ॿुधायां थी, पंहिंजे हथनि खे जरासीमनि खां बचाइण लाइ हर वक़्तु पंहिंजे हथ साबुण सां धोयो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। हथनि खे साफ़ रखणो ऐं साबुण सां हथनि खे धोइणो हमेशह हर वक़्तु। हथनि खे साबुण सां घटि में घटि 20 सेकंड ताईं धोयो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं ॿी कहिड़ी ॻाल्हि आहे? रश वारी जगह वञण खां परहेज़ कजे। रश वारी जगह ते माण्हू हर भरू न वञे, कमकार न हुजे त हर रश में न वञे माण्हू। सही। जंहिंखे खंघि या ज़ुकाम हुजे त उन खां 3 फुट ताईं परे रहियो। हा, सही ॻाल्हि आहे। खंघि या ज़ुकाम जंहिंखे आहे उन खां माण्हू कोशिशि करे 1 मीटर या 3 फुट ते माण्हू खां परे रहे त बहितर थींदो। जी। पाण सां हर वक़्तु कॾहिं सैनिटाइज़र पाण सां गॾु रखो। सैनिटाइज़र रोशन टाइप हूंदो आहे, तव्हां उन सां हथ खे तव्हां साफ़ रहंदा। असांखे हर वक़्तु करणु पंहिंजे बैग में पियो हुजे, पर्स में पियो हुजे, केॾांहुं वञे स्कूल में वञे त स्कूल जे बैग में पियो हुजे। सही ॻाल्हि आहे। हर हंधि थुकूं न उछलनि। हा, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। बिल्कुलु। हथनि खे मुंहुं, अखियुनि ऐं नक खे हथ लाइण खां बचो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। डॉक्टर चवनि था बार पंहिंजे जेके हथ मेरा आहिनि तव्हां धोतल न आहिनि उनखे कोशिशि कयो मुंहं खे न हणो, अखियुनि खे न हणो, नक खे हथ न हणो त जीअं जरासीम तव्हांजे बदन में दाख़िल न थी सघनि। हथनि खे हा, पंहिंजे हथनि खे न, अगर तव्हांखे ज़ुकाम या या खंघि हुजे त जल्दी डॉक्टर खे ॾेखारियो। हा, बिल्कुलु। जीअं भले तव्हांखे ज़ुकाम हुजे, बुखार नॉर्मल अगर ज़ुकाम खंघि भई तॾहिं मां डॉक्टर वटि वञे थी सघे थो बीमारी का ख़बर कोन्हे, डॉक्टर खे मां जल्दी ॾेखारींदी। सही था चओ। तव्हां जे हर ज़रूरत वारी शइ खे साफ़ जगह ते रखो। बिल्कुलु। जेके पंहिंजी ज़रूरत वारी शइ, मिसाल जी ॻाल्हि आहे, कापी आहे, कलम आहे, खाधे पीते का शइ आहे, असां हुन कहिड़ी जगह ते रखूं जेका जगह साफ़ हुजे, अहिड़ी न कि मेरी जगह में रखूं ऐं पोइ बिल्कुलु सही लॻो। मस्जिद में नमाज़ पढ़ण वारी जगह में हमेशा साफ़ ऐं पाक रखो। माण्हू सां गॾु सफ़र करण वक़्तु मास्क इस्तेमाल कयो। हा, बस में तव्हां वञो था, सफ़र में वञो था, बस में वेठा आहियो त तव्हां उते मास्क पाए वञो। ठीकु आहे। या पंहिंजे मुंहं ते रुमाल ॾेई छॾियो। दरवाजे या साइड रेलिंग आहिनि जी चाड़ी जी रेलिंग ठहियल आहे त कोशिशि कयो तव्हां उन्हनि खे हर भरू जेके उहे दरवाजा ते घणा माण्हू जंहिंखे इस्तेमालु था कनि, चाहे अस्पताल में आहे, स्कूल में आहे, त उन्हनि शइ खे तव्हां कोशिशि कयो न छुओ, तव्हां हुन खां बचो। दरवाजे खे खोले रखो।
बिल्कुलु दरवाजे खे खोले रखंदासीं न, बार बार दरवाज़ो बंदि हूंदो, तव्हांखे हुनखे हथु लाहींदो, दरवाज़ो खोलंदो, दरवाज़ो खुलियलु हूंदो, तव्हांखे बार बार इस्तेमालु तव्हांखे खोलणो ऐं बंदि करणो कोन पवंदो। बिल्कुलु सही था चओ। जंहिंसां अच वञ में बार बार हाँ, बिल्कुलु। दरवाज़ो खोलणु न खपे। हा सही ॻाल्हि आहे। तव्हां दरवाज़े खे खोले छॾियो, जीअं कमरे में वेठा आहियो, बार बार बंदि न अगरि कयो। जीअं बंदि करे छॾंदासीं वरी खोलणु वरी- उहो वरी जेके बीमारियूं सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। निछ अचण जी सूरत में टिशू या रुमाल इस्तेमाल कजे, माना रुमाल सां मुंहं खे ढकिजे। मिसाल ये निछ अचे थी, निछ अचण जी सूरत में माण्हू या त पंहिंजे मुंहं ते टिशू ॾेई छॾे या पंहिंजे मुंहं ते रुमाल ॾेई छॾे, त जीअं उन निछ जो असर ॿिए कंहिं ते न वञे। इम्यूनिटी वधाइण लाइ घणे में घणो पाणी या जूस पियो ऐं भाॼियुनि जो इस्तेमालु वधीक कयो। बिल्कुलु, माना इम्यूनिटी जी सिधी माना आहे कुवत मदाफ़त। हा। कुवत मदाफ़त खे वधाइण लाइ तव्हां छा कयो, तव्हां पाणी जो इस्तेमालु जो कयो, पाणी जूस आहे, सायूं भाॼियूं जेके आहिनि तव्हां वधीक कयो। ॾिसो इहे हिकिड़ा आहिनि उपाउ, इहे आहिनि हिकिड़ा अगरि पाण खे सही इस्तेमालु कंदासीं, अमल कंदासीं, इन ते अमल कंदासीं त पाण बि बीमारी खां बची सघूं था ऐं इहो मैसेज पाण ॿिन्ही खे ॾेई सघूं था त जीअं असां बीमारियुनि खां बची सघूं, ख़ासि करे कोरोना वायरस जी वबा खां बची सघूं। वरी बि हिकु भेरो असां दुआ था कयूं त अलाह ताला पूरी दुनिया जे माण्हुनि खे जेके इन मर्ज़ जो शिकार उन्हनि खे सिहतयाबी अता फरमाए ऐं उन्हनि जी जेके उन सां गॾोगॾु जेके पाकिस्तान असांजो मुल्क आहे उन्हनि जे सभिनी माण्हुनि खे इन मूज़ी मर्ज़ खां बचाए त जीअं इंसान सेहतमंद आहे, जी ख़ुशि जहान ख़ुशि। त शानी पाण अॼोको पंहिंजो प्रोग्राम हिते ख़तमु था कयूं, वरी सुभाणे के नए मौज़ूअ सां ईंदासीं ऐं उन खां पहिरीं पाण ख़ुदा हाफ़िज़ चऊं था त इंशाअल्लाह वरी पाण सुभाणे के ॿिए प्रोग्राम सां ईंदासीं।